ईरान पुरअमन मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाई कई त अमेरिका बचाव लाइ ईंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे धमकी ॾेई छॾी। सदर ट्रंप चयो त अमेरिका हर तरह जे लाइ तयारु आहे। ईरानी सुप्रीम लीडर जे सलाहकार मुनीर अली लारिजानी सदर ट्रंप खे ख़बरदार कंदे चयो आहे त अमेरिका ईरान में मुदाख़लत कई त नतीजा सॼो ख़ितो भोगींदो। ईरान में विगोड़नि जे इल्ज़ामनि हेठि 7 ॼणा गिरफ़्तार। ईरानी इख़्तियारनि जो चवणु आहे त गिरफ़्तार 5 ॼणा अमेरिका ऐं 2 यूरोप में मुल्क दुश्मन ग्रुप सां राब्ते में हुआ। ईरान में महांगाई ख़िलाफ़ मुज़ाहिरनि दौरान पुरतशद्दुद वाक़िअनि में 6 ॼणा मारिजी चुका। 9 मई ते रियासती इदारनि ख़िलाफ़ डिजिटल दहशतगर्दी जे केस में आदिल राजा, हैदर मेहदी, वजाहत सईद, साबिर शाकिर ऐं मुईद पीरज़ादा खे 2 भेरा उमिरि क़ैद जी सज़ा। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज ताहिर अब्बास सुप्रा महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जवाबदारनि खे मजमूई तौरु 35 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। 15 लख रुपया ॾंड जी बि सज़ा। प्रोसिक्यूशन तरफ़ां मजमूई तौरु 24 शाहिदनि खे अदालत में पेश कयो वियो। आपपारा थाणे ते दाख़िल केस में साबिर शाकिर, मुईद पीरज़ादा ऐं सैयद अकबर हुसैन खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। रमना थाणे ते दाख़िल केस में शाहिन सरबाई, हैदर मेहदी, वजाहत सईद खे सज़ा ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद में मकानी चूंडूं हिकु भेरो ॿीहर मुलतवी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। पधिराई में चयो वियो आहे त इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी लोकल गवर्नमेंट तरमीमी ऑर्डिनेंस जे वारे सां कार्रवाई जी मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त PIA जी निजकारी इंतिहाई कामयाबी सां तइ थी। असांजी हुकूमत अज़म कयो हो त ख़सारे में हलंदड़ इदारनि जी निजकारी कई वेंदी। हलंदड़ साल जे पहिरें टिमाही में मुल्क जी GDP में वाधि सुठो सवणो आहे। असां मुल्क खे डिफ़ॉल्ट थियण खां बचाए मुआशी इस्तेहकाम ताईं आंदो आहे। उमिर बाब जे 3 घर भातियुनि जो केस आख़िरी मरहले में दाख़िल। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। उमिर बाब चांडियो चयो आहे त असांजो वकील हतमी दलील ॾेई रहियो आहे। दलील मुकमल थियण बाद फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। सुभाणे ॿीहर ॿुधणी थींदी। पुरुमीद आहियूं त इंसाफ़ मिलंदो। सरदार चांडियो चयो त शाहिदियूं ॿिन्ही धुरियुनि जूं पकियूं आहिनि। फ़ैसिलो जज ॿुधाईंदो त केरु कूड़ो आहे ऐं केरु सचो। फ़रियादी धुर ड्रामा करे रही आहे। नेठ त ड्रामा ख़तमु थियण जो ॾींहुं ईंदो। कराची जे लांढीवारी इलाइक़े में फोरन ऐं पुलिस अहलकारनि विच में मुक़ाबिलो। गोलियूं लॻण सबबि रिक्शा में सवार 17 सालनि जी शागिर्दियाणी कोमल मारिजी वई। SSP कोरंगी मूजिबि अवामी कॉलोनी थाणे जे हद में 2 फोरन बैंक मां रक़म खणी ॿाहिरि निकितल शहरी खां फुर कई। कोरंगी 6 नंबर में पुलिस ऐं फोरन विच में मुक़ाबिले दौरान गोलियूं लॻण सबबि रिक्शा में सवार शागिर्दियाणी कोमल मारिजी वई। शागिर्दियाणी खे गोलियूं पुलिस अहलकारनि जूं लॻियूं या फोरन जूं जांच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। SSP कोरंगी जो चवणु आहे त पुलिस अहलकारनि जी ग़फ़लत साबित थी त कार्रवाई कई वेंदी। मीरपुर ख़ास जे ॻोठ मोहम्मद अली लाशारी जी मुतासिर औरतुनि जो ॿीहर धरणो। गुज़िरियल ॾींहुं औरत फ़ौत थियण बाद हिकु ॾींहं लाइ एहतजाज मुलतवी कयो वियो हो। अॼु ॿीहर औरतुनि प्रेस क्लब पहुची धरणो हयो। धरणे में मासूम ॿारड़ा ॻोठ रहण बंदि कयो जा बैनर खणी शरीक। मुतासिर औरतुनि चयो त पुलिस जो ॻोठ ते कड़ो बरक़रार आहे। 8 घर राहे पट कया विया आहिनि। भित कढी ॻोठ जा रस्ता बि बंदि कया विया आहिनि। बिजली ऐं गैस फ़राहमी बंदि आहे। गुज़िरियल ॾींहुं सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह ॻोठ आयो पर ॻाल्हियूं करण खां सवाइ हलियो वियो। जेसिताईं इंसाफ़ न थींदो धरणो जारी रहंदो। DC मीरपुर ख़ासि मौक़िफ़ ॾियण खां इनकार। 8 ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां चौधरी शहज़ाद खे क़त्ल कयो वियो हो। सैटेलाइट टाउन थाणे ते वाक़िए जो केस लाशारी बिरादरी जे 9 ॼणनि ते दाख़िल कयो वियो हो। पुलिस मूजिबि जवाबदार फ़तेह लाशारी ऐं अब्दुल सलाम लाशारी गिरफ़्तार आहिनि। जंहिं तक कयो केला देला वठी ईंदो मां त फोन कयूं त चई मरी वियो आहे। काल आई त मूं वालो मरी वियो। छा चवंदे तुंहिंजे बाबा खे ईअं क़त्ल कयो आहे पुलिस वारनि? लाड़कानी शहर में पुलिस अहलकार हथां गोलियूं हणी क़त्ल कयल कंबरवासी अलीगुल कल्होड़ो जे घर में कोहराम मतल। मासूम ॿारनि अहलकार खे फाही ॾियण जो मुतालबो करे छॾियो। अलीगुल कल्होड़ो जी धीउ ऐं पुटु चयो त असां लाइ पीउ जुतियूं, जर्सियूं ऐं शइ वठणु वियो हो। घरवारी चयो त मुड़ुसु बेनज़ीर भुट्टो जी वरसी में वियो हो। लाड़काने मां गरम कपिड़ा वठण लाइ घरां पैसा खणी वियो हो। पुलिस अहलकारनि पैसनि जी लालच में अची खेसि क़त्ल कयो। 27 डिसंबर ते हैदरी थाणे जे हद में मुक़ाबले दौरान हिकु पुलिस अहलकार औरंगज़ेब जतोई।
ऐं अलीगुल कल्होड़ो ज़ख़्मी थिया हुआ। ज़ख़्मी अहलकार जे भाउ पुलिस अहलकार अर्ज़ मोहम्मद जतोई शहरनि जी मौजूदगी में जवाबदार अलीगुल कल्होड़ो खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। वीडियो वायरल थियण बाद अहलकार अर्ज़ मोहम्मद जतोई खे गिरफ़्तार किया वियो। अहलकार ख़िलाफ़ न केस दाख़िल थियो, नई अदालत आॾो पेश कयो वियो। वाक़े जी जांच SSP जैकबाबाद कलीम मलिक हवाले थियल। LRO 43 तेतरी वाला गाल करना पे अकमल ड्राइवर घोट के वाला इंटरचेंज क्रॉस किते ते अगू डाकू खड़े हैं, डाकू पै के न सको ते गाड़ी भजई भी हो साउंड तकरीबन मैं गड्डी 100 की स्पीड से रखड़ी थी ते अगू फैर मारे ने पता क्या मारे ने, मेरा शीशा टुट के अगू छले रह गए 5-7 बंदे आ गए। मैं गाड़ी भजा गया ते पिछू फैर मारी देने ते पता नहीं क्या ठाके हाँ जोर दे गाड़ी में कट है। मेरे नाल सीजो वाला वदा हाफ बाडी वाला ये भी भजई पे सीजो वाला भी तकरीबन 100 रखी पे मैं भी 100 स्पीड से वेंदा पिया। मेरा स्क्रीन शीशा टुट के ये तोरे सामने ते गाड़ी बड़ी स्पीड है ना पिया, मैं हालात रोड दे खराब है। घोटकी इंटरचेंज भरिसां थियाबंदन पारां मुसाफ़िर कोच मथां फायरिंग। SSP घोटकी जी तरदीद कोच ड्राइवर पारां मोटरवे पुलिस खे फ़ोन ते इतला ॾियण वारी वीडियो वायरल। ड्राइवर अकमल चयो त घोटकी इंटरचेंज क्रॉस कयो त अॻियां 7 धाड़ेल बीठा हुआ। मां गाॾी 100 जी स्पीड सां भॼाए रहियो आहियां। हथियाबंदन फायरिंग करे बस जो अॻियां वारो शीशो तोड़े छॾियो। SSP घोटकी अनवर खेतरा टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हथियाबंद न हुआ पर हिकु ज़हनी तवाज़ुन विञायल शख़्स गाॾियुनि खे पथर हयां। मोटरवे क्लियर आहे। ऐं नवाबशाह भरिसां मेरान हाईवे ते 2 कारुनि में टक्कर, भाउ ऐं भेण समेत 3 ॼणा फौत, 2 ॿारड़ा ज़ख़्मी। कारुनि विच में आम्हूं साम्हूं टक्कर थियण जे नतीजे में 35 वरनि जी अनम संदसि भाउ काशिफ़ आराई ऐं ताहिर आराई फौत। नींगर मोहम्मद अहमद ऐं अज़लान पुट महमूद आराई ज़ख़्मी थी पिया।